बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां मेज़बान शौकत ज़रदारी। नाज़रीन, हुकूमत जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त यकीनन हुकूमत हिकिड़ी कंहिं टेंशन जो शिकार नज़र अचे थी ऐं हिन वक़्तु जेके हालतूं बज़ाहिर मंज़र ते अची चुकियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ॾिसूं, कल PPG कोर कमेटी जो इजलास थियो। PP अदलिया में टकराव ऐं लॻे थो त हाणे ॻाल्हि वस खां ॿाहिरि थींदी बि नज़र अचे। कल जेको कोर कमेटी जो इजलास थियो उन में फ़ैसिला कहिड़ा थिया उहे पहिरियां तव्हांजे साम्हूं रखंदा हलूं। हुकूमत बज़ाहिर अदालती हुकुमनि खे थुॾे छॾियो आहे नाज़रीन, छाकाणि त कल जेको फ़ैसिलो थियो उन में चयो वियो त नई स्विज़ हुकूमत खे ख़त लिखियो वेंदो ऐं नई सदर मेमो बाबति ज़ाती तौर ते को जवाबु ॾींदो। इन मां बज़ाहिर इहो थो लॻे, छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं मेमो जे हवाले सां केस पियो त चीफ जस्टिस साहब बार अटॉर्नी जनरल खां इहो पुछो त सदर साहब जवाबु न पिया ॾियनि ऐं जेकॾहिं का धुर कंहिं बि इल्ज़ाम जो जवाबु नथी ॾिए त उनखे पोइ ॾोही करार सम्झो वेंदो आहे। त बज़ाहिर सदर साहब जो जवाबु न ॾियणु आख़िर इन जी छा वजह आहे? उनखां अॻिते पीपल्स पार्टी जी कोर कमेटी जो जेको फ़ैसिलो आयो आहे इन मां बज़ाहिर हाणे लॻे थो त तौहीन अदालत जा चार्जिस जेके सिर्फ़ु बाबर अहवान जे इर्द गिर्द घुमी रहिया हुआ, हाणे लॻे थो त किथे पूरी पीपल्स पार्टी जी क़यादत बि इन ज़द में न अची वञे, छाकाणि त वज़ीर आज़म साहब बार चवंदा रहिया आहिनि त अदालती हुकुमनि जो एहतराम कयूं था, पर कलोकी कोर कमेटी जी मीटिंग खां पोइ उन एहतराम जे हवाले सां या उन एहतराम जी छा लेवल बची आहे उहा बिल्कुलु तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। उनखां अलावा पीपल्स पार्टी जी कोर कमेटी इहो चयो आहे त सदर खे इस्तिस्ना हासिल आहे ऐं वफ़ाक़ जो जवाबु ई सदर जो जवाबु आहे। पर बज़ाहिर जेकॾहिं ॾिसूं त इस्तिस्ना जे मामले में बि सुप्रीम कोर्ट में ॻाल्हि थी ऐं सुप्रीम कोर्ट बार चाहे NRO जो केस हुजे, मेमो केस हुजे या ॿिया केतिरा ई केसिस आहिनि, पर उनमें सुप्रीम कोर्ट चयो त कानून इहो थो चए त जेकॾहिं कंहिं शख़्स खे इस्तिस्ना आहे त उनजे लाइ बि कोर्ट खां ई रुजू कयो वेंदो, कोर्ट खां ई पुछो वेंदो त उन इस्तिस्ना जी लेवल छा आहे। पर कल इहो ताईं चयो वियो त असांखे केर बि न ॿुधाए त इस्तिस्ना छा हूंदी आहे ऐं इस्तिस्ना जो केतिरो दाइरो आहे ऐं बज़ाहिर लॻे थो त हिकु सरेआम हिकिड़ो टकराव जेको आहे सो साम्हूं अची वियो आहे। उनखां अलावा कल हिकिड़ो फ़ैसिलो ॿियो बि थियो इलेक्शन जे हवाले सां पॉलिटिकल ग्राउंड्स ते। उहो इहो हुयो त सेनेट जूं इलेक्शन्स फ़ेबरवरी में करायूं वेंदियूं ऐं थी सघे थो त जून में बजट पेश करण खां पोइ हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु करण खां पोइ थी सघे थो त पोइ जनरल इलेक्शन्स कॉल थी वञनि। उनखां अलावा कोर कमेटी जे फ़ैसिले बैदि उन फ़ैसिले खे तौसीक़ ॾियारण जे लाइ अॼु अवाने सदर में इत्तिहादी जमातुनि जो इजलास हिन वक़्तु जॾहिं असां प्रोग्राम कयूं पिया त तेसिताईं जारी आहे ऐं जेके ज़रियनि जी ख़बर आहे त इन में पीपल्स पार्टी जी कोर कमेटी पारां जेके फ़ैसिला कया विया उन्हनि ते गौर कयो वेंदो, उन्हनि ते इत्तिहादियुनि खे जेको आहे सो मुतफ़िक़ कयो वेंदो, इत्तिहादियुनि खे एतमाद में वरितो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु नयनि सूबनि जे हवाले सां पिणु ॻाल्हियूं ज़ेर बहस आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदलिया जा फ़ैसिला ज़िबानी तौर ते त एतिराम जा हामिल थिया आहिनि ऐं वज़ीर आज़म साहब बि चयो आहे, सदर साहब गढ़ी ख़ुदा बख़्श में बि चयो। उनखां अलावा पीपल्स पार्टी जा जेतिरा बि मेंबर्स आहिनि, जेतिरा बि कारकुन आहिनि, जेतिरा बि मिनिस्टर्स आहिनि ऐं बशमूल पीपल्स पार्टी जो अदलिया जे हवाले सां तमामु घणो सरगर्म कारकुन बाबर अहवान बि इहो चवंदो आहे त असां पीपल्स पार्टी जेका आहे सा अदलिया जे फ़ैसिलनि जो एहतराम करे थी, पर उन सां गॾोगॾु NRO केस हुजे त उहो अञा ताईं अमल दरामद जो मुंतज़िर आहे। पर उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी इहो बि क्लेम करे थी त NRO ते अमल थियो आहे ऐं पीपल्स पार्टी जा हिन वक़्तु जेके सिटिंग मिनिस्टर्स आहिनि जेके हिन NRO जी ज़द में आया हुआ उन्हनि ख़िलाफ़ केस खुलियल आहिनि। नाज़रीन, केस त खुली चुका आहिनि पर उन्हनि केसनि जूं कार्रवायूं बाक़ी आहिनि ऐं अञा ताईं उहे माण्हू जेके इल्ज़ामनि जी ज़द में आया आहिनि अञा ताईं वज़ीर आहिनि ऐं इहे इल्ज़ाम खे आम नोईअ जनाइनि, इहे तमामु संगीन इल्ज़ाम आहिनि। मुल्क जो पैसो, क़ौम जो पैसो लुटण जे हवाले सां इल्ज़ाम आहिनि ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू ते इहो इल्ज़ाम आहे जेको साल पुराणो हुजे त आई डोंट थिंक सो के इख़लाक़ी हैसियत सां कंहिं बि माण्हू खे पोइ वज़ीर रहणु घुरिजे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बाबर अहवान साहब जेके आहिनि उहे ज़रियनि वटां ख़बर पई आहे त पंहिंजो जवाबु तयारु करे रहिया आहिनि, छाकाणि त उन्हनि खां पुछियो वियो अदालत में त उन्हनि तौहीन छो कई ऐं बाबर अहवान खां जवाबु तलब कयो वियो आहे। बाबर अहवान जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं त बाबर अहवान हूं त काफ़ी मौक़नि ते लेफ़्ट राइट डायरेक्ट इनडायरेक्ट तरीक़े सां तनक़ीद कंदा रहिया, पर जॾहिं मेमो जी पिटीशन सुप्रीम कोर्ट में वई ऐं 1 डिसंबर ते जस्टिस खोसा जी सरबराही में जेको आहे सो हिकिड़ी कमीशन जोड़ण जे हवाले सां ॻाल्हि थी त उन ते बाबर अहवान साहब खुली तनक़ीद कई। उन तनक़ीद दौरान PID जी ऑफिस इस्तेमालु कई वई, कुझु वफ़ाक़ी वज़ीर बि उन सां गॾु हुया,
पर छाकाणि त वज़ीर आज़म साहब चयो हो त इहो जमात जो मौक़िफ़ आहे त अञा ताईं वज़ीर आज़म साहब ॿियो जवाबु सुप्रीम कोर्ट में दाख़िल न कया आहिनि त मां चयो थोरो हिकिड़ो तव्हांजी जेका याददाश्त आहे उहा ताज़ी कराए वञे। बाबर रहमान पहिरीं डिसंबर ते तौहीन कई, उनखां पोइ वज़ीर आज़म बि वाज़े जवाबु न मोकिलियो तौहीन अदालत जे हवाले सां। उनखां पोइ बाबर रहमान जेको आहे सो भुट्टो शहीद जे हवाले सां जेको रेफरेंस मोकिलियो वियो आहे उनजी हेयरिंग खां पोइ कुझु ज़बरदस्त रिमार्क्स ॾिना। ऐं चाहींदुसि त उहे रिमार्क्स पहिरियां तव्हां ॿुधी वठो त उनखां पोइ असां जेको आहे सो इन ते वधीक ॻाल्हायूं। नोटिस मिलिया कारा साहब, नोटिस मिलिया कख ना हिलिया, वाह क्यों सोनिया दा गिला करो, मैं लख वारी बिस्मिल्लाह। जी नाज़रीन, बाबर रहमान जा रिमार्क्स तव्हां ॿुधा ऐं बाबर रहमान सिधो सुप्रीम कोर्ट जी तज़लील कई, सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरि बीही ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त बाबर रहमान जे हिन एक्शन खां पोइ, इन हिकिड़े ज़बरदस्त क़िस्म जे एक्शन खां पोइ बाबर रहमान साहब जी महिरबानियुनि सां भुट्टो शहीद जो केस हिन वक़्तु रोलडे जो शिकार थी वियो आहे। छाकाणि त सुप्रीम कोर्ट जा जज तमामु घणा नाराज़ आहिनि ऐं उन्हनि जी नाराज़गी बि यकीनन कंहिं हद ताईं जाइज़ बि आहे। पर हाणे उन्हनि इहो चयो आहे त पहिरियां बाबर रहमान जवाबु ॾिए 9 जनवरी ताईं ऐं बाबर रहमान जे जवाब खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो भुट्टो शहीद जे केस जी ॿुधणी जे हवाले सां। छाकाणि त बाबर रहमान हिन वक़्तु मुख्य वकील आहिनि इन केस जा ऐं जेकॾहिं बाबर रहमान साहब को डिलेइंग टैक्टिक्स इस्तेमालु कनि था त थी सघे थो अॻिते हली बाबर रहमान जो जेको सॼो ही मामिलो आहे, बाबर रहमान जी जेका वकालत आहे उनजो लाइसेंस बि मनसूख़ करे सघिजे थो। उनखां अलावा तव्हांखे यादि ॾियारींदा हलूं त NRO केस में बि हिन चैम्पियन वकील हुकूमत जी नुमाइंदगी कई। NRO नज़रसानी केस में हिन वकील हुकूमत जी नुमाइंदगी कई ऐं आख़िर में करोड़ रुपया फ़ीस वठण खां पोइ बाबर रहमान साहब सवाइ रुसवाई जे हुकूमत खे कुझु बि न ॾेई सघिया आहिनि। हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हि जेका जॾहिं भुट्टो साहब खे फांसी लॻी उन हवाले सां बि बाबर रहमान साहब तमामु घणा मशहूरु आहिनि, पर आई थिंक हिन वक़्तु इहो सही टाइम न आहे जो असां उन हवाले सां माण्हुनि खे यादि ॾियारियूं। जिन माण्हुनि खे यादि हूंदो उहे पाण ई सम्झी वेंदा। ही कुझु अहम इशूज़ आहिनि, ही कुझु अहम पॉइंट्स आहिनि नाज़रीन जेके अॼोके प्रोग्राम में असां तव्हांजे साम्हूं रखंदासीं। बज़ाहिर जेकॾहिं स्विस हुकूमत खे ख़त लिखे बि छॾे थी गवर्नमेंट त इन में को हर्ज कोन्हे ऐं हुकूमत में वॾा चैम्पियन वेठा आहिनि, कानून सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी जान छॾाइण जे लाइ ही माण्हू सभु तयारु वेठा आहिनि। पर हाणे लॻे ईअं थो त शायदि हुकूमत जे हवाले सां कुझु सियासी मुख़ालिफ़ीन जेके ॻाल्हियूं कयूं पिए त हुकूमत सियासी शहीद थियणु चाहे थी त हिन बयाननि खां पोइ ऐं अॼु जेको इत्तेहादियुनि सां मशवरो कयो वेंदो उन्हनि खां पोइ बज़ाहिर लॻे ईअं थो त वाक़ई को वॾो एडवेंचर मुल्क में ईंदड़ हफ़्ते में ई थियण वारो आहे। छाकाणि त NRO इम्प्लीमेंटेशन जे हवाले सां बि सुप्रीम कोर्ट 10 जनवरी ताईं जो टाइम ॾिनो आहे ऐं जेकॾहिं 10 जनवरी ते को वाज़े जवाब या का वाज़े ख़ातिरी हुकूमत पारां न कराई वई त पोइ सुप्रीम कोर्ट खुलियल लफ़्ज़नि में चयो आहे त पोइ एक्शन थींदो। ऐं बज़ाहिर पीपल्स पार्टी जी कोर कमेटी मां जेका आवाज़ आई ऐं अॼु जेका इत्तेहादियुनि सां मशवरो कयो वेंदो उन मां बि ईअं लॻे थो त पोइ हुकूमत बि तयारु आहे त भले जेकॾहिं को एक्शन थियणु चाहे थो त एक्शन थी वञे। छाकाणि त आवाम खे डिलीवर करण जे लाइ कुझु बचियो कोन्हे, बिजली मुल्क में आहे कोन, गैस जी मुल्क में शॉर्टेज आहे, बुनियादी सहूलियतुनि खां आवाम महरूम आहे ऐं जेकॾहिं आख़िरी साल में घणो कुझु बि करे सघिजे त पोइ बि सरकार 4 सालनि जी जेका रुसवाई आहे उनखे ख़तमु नथी करे सघे। इन करे शायदि ही बेस्ट टाइम आहे त जेकॾहिं हिन भेरो फ़ौज बग़ावत नथी करे त पोइ को ॿियो तरीक़ो ई अचे, को ॿियो ई जंगजू अचे, को ॿियो ई जिहादी अचे, पर हुकूमत लॻे थो त सियासी तौर ते शहीद थियण जे लाइ तयारु थी वई आहे। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं असांखे ब्रेक खां पोइ जॉइन कंदा सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा सदर यासीन आज़ाद साहब। स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।